अल्लाह तबारक व तआला जो जेॾो वॾो हक़ आहे उहो कोई बि अदा नथो करे सघे। केतिरी बि महिनत कयूं न, अल्लाह जेको असांखे पैदा कयो आहे, इंसान बणायो आहे, मुस्लमान बणायो आहे, केॾियूं वॾियूं नेमतूं असांखे ॾिनियूं आहिनि, अदा कोन था करे सघूं। पर कुझु न कुझु जेकॾहिं कोशिशि कई आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत सां ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत सां सॼे हथ में अमालनामो साम्हूं मिलंदो अची। अगरि न कई आहे कोशिशि, कलमे पढ़ण खां पोइ बसि पंहिंजी दुनिया जी ज़िंदगियुनि में लॻा पिया आहियूं, अल्लाह खे राज़ी करण जो कॾहिं सोचियो ई कोन्हे को, कॾहिं ज़हन में इहा ॻाल्हि आई कान्हे त को असां हेॾे छो आया आहियूं, असांजे अचण जो मक़सदु छा आहे, असांजो हर अज़ान खां पोइ पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन जो मतिलबु छा आहे? कॾहिं सोचियो ई कोन था। कॾहिं सोचूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ूं था, आसान आसान इन लाइ आहे जो नंढे लाइ खां पढ़ंदा था अचूं। नंढड़ा हूंदा आहियूं असांखे पंहिंजो अबा अमा भाइर भेणियूं सेखारींदियूं आहिनि बाबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पढ़ंदा 50-60 साल ताईं थी वियासीं, पर कलमे जे मतिलब जी ख़बर कान पई असांखे। जेकॾहिं एतिरो टाइम बि न कढियो आहे, जो कलमो बि न सिखियो आहे, पंहिंजो जेको ईमान जो हिसो आहे, ईमान आणण खां पहिरियों कलमो पढ़बो आहे न, कलमे जो मतिलबु त अचे, इहो बि न सिखियो आहे, इबादत बि न कई आहे, अल्लाह खे राज़ी बि न आहे कयो, त पोइ अल्लाह तबारक व तआला शल बजाए पोइ उन ॾींहुं जेके मुजरिम हूंदा न उन्हनि खे खाॿे हथ में पुठी जे पोयां आमालनामो मिलंदो, आमालनामो पुठीअ जे पोयां खाॿे हथ में। त पोइ छा चवंदो त काश जेकॾहिं मूंखे अॼु आमालनामो मिले ई न, हिन जो खोले ॾिसंदो त हिन में त रुगो जहन्नम लिखियो पियो आहे, रुगो अज़ाब लिखियो पियो आहे। जहन्नम में जॾहिं पवंदो न, असां मोमिन, काफ़िर त उहो ई विया जहन्नम में, असां मोमिन, असां छा चवंदासीं जहन्नम में वञी करे पोइ उते वञी उन्हनि खे चवंदासीं, दारोगा जेके मलाइक जॾहिं असांखे मोमिननि गुनाहगारनि खे जॾहिं मारींदा न, पोइ चवंदासीं रहम कयो, कुझु त रहम कयो। पोइ उहे छा चवंदा, उहे मलाइक छा चवंदा जॾहिं रहीम ऐं रहमान तुंहिंजे मथां रहम न कयो आहे त पोइ असां कहिड़ो रहम कंदासीं। तूं जॾहिं एॾो नाकाम ऐं नाकारा क़िस्म जो इंसान थी पए जो अल्लाह जे मुक़ाबले में थी बीह रहे, अल्लाह जे तरफ़ों तोखे सॾु थिए पियो निमाज़ जो न पियो अची, त पोइ अॼु जॾहिं रहमान ऐं रहीम रहम न कयो आहे त पोइ असां तुंहिंजे मथां कीअं रहम कंदासीं। एॾो ॾुखियो मंज़र आहे आख़िरत जो, एॾो ॾुखियो मंज़र आहे। दुनिया सां लॻा, दुनिया सां मुहबत करणु, दुनिया खे हर शइ सम्झणु, इहा तमामु वॾी ग़लती आहे।